भा अफ़सोस सां चवणो पए पियो त 1.5 साल पहिरीं काज़ी शम्स बांबड़ आइस विकिरो कंदड़ कचो शराब विकिरो कंदड़ जे ख़िलाफ़ु जेकी पोस्ट रखी, जेका मनसा फ़िरोश खे तमामु घणी तकलीफ़ पहुती, छो त उनखे ख़बर आहे त हिते पुलिस मुंहिंजी, हिते चूंडियल नुमाइंदा मुंहिंजा ऐं मूंखे केरु कुझु कोन कंदो। वाक़ई ईअं ई थियो। 1.5 साल थी चुको आहे ऐं काज़ी शम्स बांबड़ ते घर ते हमला थिया आहिनि, पुटनि ते हमला थिया आहिनि, भाईचारा आगाह थिया आहिनि ऐं उन खां अलावा घणी कुझु तशदुद थियो आहे, ज़हनी टार्चर कयो वियो आहे, पर अञा ताईं का कार्रवाई कोन थी आहे। जॾहिं काज़ी शम्स बांबड़ कोर्ट सगोरी में वञे थो त उते FIR जो ऑर्डर मिले थो कोर्ट सगोरी में, पर अफ़सोस आहे त अञा ताईं FIR मुहैया पुलिस कटण लाइ तयारु कोन्हे। मुकमल मनसा फ़िरोशी वंगारी बणियल आहे ऐं जंहिंजी असां नंढी आइस पारां सख़्तु लफ़्ज़नि में मुज़मत था कयूं ऐं असां फौरी मुतालबो कयूं था DIG IG सिंध SSP टंडोमोहन खान खां त जवाबदारनि खे फ़ौरन गिरफ़्तार करे ऐं सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे। छो हिननि मासूम ॿारनि खे 6-7 साल जे ॿार खे अगवा कयो अथनि, हिननि नौजवान मासूम खे तशदुद कयो अथनि, भाइरनि खे तशदुद कयो अथनि, घर में नियाणियुनि ते तशदुद कयो अथनि। हिननि खे फ़ौरी गिरफ़्तार करे ऐं अहिड़ा कलम आया आहिनि जो हिन जी ज़मानत न थियणु खपे। जी बिल्कुलु, वरी ॾुख सां चवणो पवे थो प्रेस क्लब ऐं साफ़ी उहे किरदार आहिनि जेके मज़लूमनि जो आवाज़ आहिनि ऐं उहो ई दर आहे जेको असेंबलियुनि ताईं पहुचे थो। पर असां वटि हिते चर्बन नगरी जेको राॼु आहे उहो साफ़ी जे 1.5 साल पहिरीं जेको आहे मनसा फ़िरोश जे ख़िलाफ़ु जेकी पोस्ट हलाई हुई उन ते मनसा फ़िरोश जेका बुखराड़ जो शिकार थी मुसलसल हमला करे रहियो आहे। केॾी महिल घरनि ते चढ़ायूं, ॿार अगवा, पुटनि ते हमला, घरनि में गिड़ियो वञनि। पुलिस जेकी मुकमल मनसा फ़िरोशी वंगारी बणियल आहे ऐं जेको आहे हिते MNA ऐं चूंडियल जेके नुमाइंदा आहिनि उहे उन्हनि जी वंगारी बणियल आहिनि, त उन जे तदारक अञा इंसाफ़ कोन थी सघियो आहे। हिन खां वधीक कहिड़ी चर्बन नगरी हूंदी, हिन खां वधीक कहिड़ो पापनो घर हूंदो जेको टंडोमोहन खान में हली रहियो आहे। हिते फुल छूट आहे, जीअं खपे ईअं करियो, असांखे माल खपे। त असां नंढी आइस पारां इहो मुतालबो करियूं था त अमले वारनि खे फ़ौरी गिरफ़्तार करे ऐं उनखे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे।